एक अकबर दिलवानी जी रिपोर्ट मुताबिक SSP ठट्टो डॉक्टर इमरान खान जी ख़ास हिदायतुनि ते ठट्टे ज़िले जे पुलिस पारां ॾुखर ऐं मुनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जारी आहिनि। उन सिलसिले में CIA ठट्टे जे इंचार्ज इंस्पेक्टर मुमताज़ अली बिरोही छंपीर ठट्टो जे रोड KDA नाले वेझो कार्रवाई कंदे हिक मेहरान कार ते छापो हणी कार खे तहवील में वठी 2 गुटका मटीरियल सप्लायर जवाबदार अहमद बारच ऐं मीर हसन गदरो के गिरफ्तार करे संदसि कब्ज़े में 48 किलो गुटका मटीरियल ऐं 200 पैकेट गुटका मावा हथ करे मथन मकली थाने ते गुटका एक्ट तहत केस दाख़िल करे खेनि जेल मोकिले छॾियो आहे। ॿिए तरफ़ SHO खारो मोहम्मद अली धामरा SHO KT बंदर मुनीर हकड़ो कार्रवाई कंदे ॿिनि ॾोहारियुनि यूनिस सुमरो ऐं मीर जूनेजो खे ॿिनि बिना लाइसेंस पिस्तूलनि समेत गिरफ्तार करे मथन मुख़्तलिफ़ थाननि ते केस दाख़िल करे वरिता आहिनि। ॿिए तरफ़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे CIA ठट्टे जे इंचार्ज मुमताज़ अली बिरोही चयो त SSP ठट्टो जी ख़ासि हिदायतुनि ते ॾोखारियुनि मुनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाइयूं जारी आहिनि। हुन चयो त ठट्टो झंपर रोड ऐं KDA नाले वेझो कार्रवाई कंदे ॿिनि गुटका मटीरियल सप्लायरनि जवाबदार अहमद बारच ऐं मीर हसन गदरो खे गुटका मटीरियल ऐं गुटका मावा समेत गिरफ्तार करे मथन मकली थाणे ते केस दाख़िल करे संदन कार खे पिण तहवील में वरितो आहे। हुन चयो त ॾोहारी ऐं मुनशियात फ़रोश ख़िलाफ़ सख़्त कार्रवाइयूं जारी आहिनि जेकी संदन मुकमल ख़ात्मे ताईं जारी रहंदियूं।